नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरें सिलसिलो जारी है। इन वक्तां के ठठो में ख़बर ॾींदा गाड़ो डीसी ठठो जे हिदायतुनि ते मुख्तियारकार घोड़ाबारी पुलिस अटालन सां गाड़ो शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा वापारियुनि खां हज़ारे रुपया दंड वसूल मुख्तियारकार घोड़ाबारी अब्दुल लतीफ अब्बासी स्टैंड मुख्तियारकार गुलाम मोहम्मद जोखियो ऐं पुलिस अटालन सां गॾु गाड़ो शहर जे करियाना स्टोरनि फ्रूट मच्छी मार्केट ऐं ॿियनि हंधनि ते छापा हणी रोज़मर्रा जूं शयूं चेक कयूं ऐं रमज़ान ऑर्डिनेंस जे ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़ पकौड़नि जी दुकाननि ते दंड हणी हिन सख़्ती वार्निंग ॾींदे चयो त शाम 4 बजे खां अॻु पकौड़नि जा दुकान खोलींदड़ ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। उन मौके ते मुख्तियारकार घोड़ाबारी चयो त तालके जे शहर में रोज़ जी बुनियाद ते छापा हणाया वेंदा आवाम खे रिलीफ मुहैया कयो वेंदो। हिन चयो त सरकारी रेड लिस्ट खां वधीक अघु वठंदड़ वापारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।